ख़बर वासी शेयर कंदासीं। ख़ैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में सुभाणे मकानी चूंडूं थींदियूं, जंहिं लाइ सूबे में हवाई फायरिंग ते पाबंदी मड़ी वई आहे। अवां खे ॿुधायो त केपी जे 17 ज़िलनि में सुभाणे मकानी चूंडूं थींदियूं, जंहिं लाइ सूबे में हवाई फायरिंग ते पाबंदी मड़ी वई आहे। पेशावर जे 357 नेबरहुड ऐं विलेज काउंसिल्स लाइ हज़ारे उम्मीदवारनि में मुक़ाबलो आहे। अवां खे आगाह कयूं त 7 तालके चेयरमैननि लाइ 76 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। आगाह कयूं पिया कि ख़ैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में सुभाणे मकानी चूंडूं थींदियूं, जंहिं लाइ सूबे में हवाई फायरिंग ते पाबंदी मड़ी वई आहे। अवां खे आगाह कयूं त केपी जे 17 ज़िलनि में सुभाणे मकानी चूंडूं थींदियूं, जंहिं लाइ सूबे में हवाई फायरिंग ते पाबंदी मड़ी वई आहे। पेशावर जे 357 नेबरहुड ऐं विलेज काउंसिल्स लाइ हज़ारे उम्मीदवारनि में मुक़ाबलो आहे। आगाह कयूं त 7 तालके चेयरमैननि लाइ 76 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि।